रानीपुर रेलवे स्टेशन ते केतरनी कलाकनि खां हिकु ट्रेन बीठल आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्टेशन मास्टर जो चवणु आहे त ट्रेन जी रवानगी जी अञा ताईं का बि हिदायत न मिली आहे। तफ़सील ॿुधाए आहे यासीन राजपुर। यासीन, छा तफ़सील आहिनि? गुज़रियल 20 कलाकनि खां रेलवे ट्रैक जेको आहे सो पाकिस्तान जो मुकमल तौर ते बंदि आहे। रेल हादसे जे करे जेको आहे सो मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु गवर्नमेंट ऐलान कयो आहे त जेको आहे सो 12 वॻे खां पोइ असां जेको आहे सो रेलवे ट्रैक बहाल कंदासीं। उन सिलसिले में अञा के बि अहकामात न मिलिया आहिनि। रानीपुर स्टेशन जे स्टेशन मास्टर खां पुछंदुसि त हुनखे कहिड़ा अहकामात मिलिया आहिनि, उहो छा पियो चवे। छा आहे जो ट्रैक अञा क्लियर न थियो आहे। अप डाउन ट्रैक जेको आहे सो इहो फिट थींदो, इंतिज़ामिया असांखे ॿुधाईंदी त असां जेको आहे सो गाॾी हलाईंदासीं। फ़िलहाल हिन गाॾीअ खे 20 कलाकनि खां मथे थी विया आहिनि। ख़ैबर मेल असां वटि बीठी आहे त जीअं असांखे अहकामात मिलिया त असां गाॾी खे हलाईंदा। जॾहिं हादसा थींदा आहिनि या ट्रैक में अहिड़ो को फॉल्ट अची वेंदो आहे, जेसि ताईं इंतिज़ामिया या जेके असांजा मथियां ऑफिसर आहिनि जेसि ताईं फिट जो सर्टिफिकेट न ॾींदा आहिनि तेसि ताईं जेको आहे सो इहो गाॾियुनि जी मूवमेंट शुरू न थींदी आहे। पोइ 1 बाय 1 जीअं गाॾी बीठी वञे, जीअं फिट थींदो ट्रैक त अप डाउन ट्रैक फ़िलहाल हाणे मां कंट्रोल सां ॻाल्हायो त जेको आहे सो अप ऐं डाउन ट्रैक ॿई जेके आहिनि सुबुह वारी अञा पोज़ीशन आहे। अञा कोई अहिड़ो जेको आहे सो असांखे कोई अहकामात न मिलिया आहिनि त गाॾी जो जेका का मूवमेंट हाणे या न को असांखे टाइम फिक्स कयो अथऊं त 12 बजे हलायो या 1 बजे हलायो। बिल्कुलु साईं, असांजे डिपार्टमेंट जा ऑफिसर्स जेके आहिनि, DCO साहब आहे, उन्हनि असांखे अहकामात न कुझु असांखे वॾो सामान आयो सखर डिवीज़न में जेको असां हिते पैसेंजरनि खे जेको आहे डिस्ट्रीब्यूट कयोसीं ऐं शहर वारनि बि तमामु सुठो असां सहकार कयो। जेको लंच जो बंदोबस्तु कयोसीं, डिनर जो बंदोबस्तु कयोसीं, जेके ख़ैबर मेल जा मुसाफ़िर सभिनि खे असां जेको आहे सो सुठी हिते सहूलियत ॾिनी आहे रानीपुर पंहिंजो स्टेशन ते। परेशान है इधर बहुत ज़्यादा। इन्होंने 2-3 घंटे का पहले बोला है, इस चक्कर में रुके हुए अभी तक ये टाइम हो गया। बहुत परेशान है इधर, लेकिन इधर कोई सवारी भी नहीं है। इस जगह पे इन्होंने गाड़ी आके रोकी है। इन्होंने तो बहुत टाइम दिया, पहले 10 बजे का दिया, 10 बजे से 4 बजे का पहले था, फिर 10 बजे का दिए, 10 बजे से फिर अब 12 बजे दिए, 11:15 दिए, लेकिन अभी तक कोई रिस्पॉन्स नहीं मिला। मैं यानी कि 12 बजे सुबह गाड़ी पहुंचनी चाहिए थी और अब रुके बैठे हैं। ये अब दरख्वास्त के जल्दी मुल्तान पहुँच जाए। मुसाफ़िर जेको आहे सो तमामु घणा तंग आहिनि। स्टेशन मास्टर जी ॻाल्हियूं ॿुधियूं त हुन ॿुधायो त जेको आहे सो असांखे के बि अहकामात न मिलिया आहिनि। गवर्नमेंट ऐलान कयो आहे त 12 खां पोइ जेको आहे सो रेलवे ट्रैक बहाल कयो वेंदो, लेकिन अञा ताईं को बि अहकामात न मिलिया आहिनि। को बि ट्रेन जेको आहे सो बहाल न थी आहे।